नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्यौहार कानूड़े जे लाइ ख़रीदारी करे रही। इन मौक़े ते खिपरे जे बाज़ारनि में ख़रीदारी में वाह थी वई। कानूड़ो श्री कृष्ण जो जन्मॾींहं जूं तैयारियूं जारी आहिनि। कानूड़े में नवां कपड़ा पाई हिक ॿिए सां मिलबो आहे। श्री कृष्ण जी इबादत कई वेंदी है, जंहिं कंस खे मारे धरती तां ज़ुल्म जो ख़ात्मो कयो। गवर्नमेंट जा असीं तमामु घणा थोराइता आहियूं जंहिं ही लॉकडाउन ख़त्म कयो। इन खां पोइ मालिक जी शुक्राने सां कुझु कारोबार बि हलियो आहे। हींअर ग़रीब गुरबो उन्हनि वटि 5 रुपया फुटी जा बि आहिनि, उन्हनि जो फसल लथो आहे, हू पंहिंजे बचड़नि जे लाइ ख़रीदारी करे रहिया आहिनि। साईं कपड़ा वड़ा वरता कानूड़ो मनायूं था, खरीदारी करूं पिया। इहो कपड़ा नारी इहो कारण महांगाई ॻाल्हि छॾे ॾे, कमु लथो पियो आहे। साईं असां कपिड़ो पिया वठूं में ॿारनि लाइ, ऐं हाणे शहर त आया आहियूं। हाणे इहो शइ जेको वठूं पिया, इहो माना असांखे ॾीण थी मिले। छो छाजे करे? बसि हाणे ग़रीबत आहे, हाणे वठूं पिया। हाणे छा कयूं, वठिणो बि पवंदो। कपिड़ो त पाईंदा ज़रूरी, पर इहो कपिड़ो असांखे माना ॾीण मिले। ख़ुशी कंदा आहियूं कपिड़ा वपड़ा वठी। कंहिंजा कपिड़ा हींअर वरिता आहिनि तव्हां? ॿारनि जा वठंदा आहिनि। अच्छा, कपिड़ा कीअं पिया मिलनि? कपिड़ा सही आहिनि। महांगाई आहे कोन? महांगाई त ज़रूरु आहे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।